हिकु राजा हर शाम पंहिंजे राज जो चक्कर हणंदो हो। हिकु ॾींहुं हिन 3 गुॾियुनि ख़रीद कयूं। हिक जी क़ीमत 10 रुपया, ॿिए जी 100 रुपया ऐं टे जी 1000 रुपया वारी हुई। विकिणंदड़ ॿुधायो, पहिरीं गुॾी हिक कन सां ॿुधी ॿिए कन सां कढी छॾींदी आहे, का बि सम्झ न आहे। ॿी ॿुधी ऐं वात सां ॿुधाईंदी आहे, बसि ॻाल्हाइण ऐं को बि अमल न। टी ॿुधी जज़ब करे अंदरि रखी सची क़ीमत गुॾीअ जी उनजी आहे। इन मां सिख थी मिले, जेको शख़्स सुठियूं ॻाल्हियूं दिलि सां सम्झे थो, उन्हनि ते अमल करे थो, उहो ई सचो क़ीमती आहे। जय झूलेलाल ऐं ओम शांति शांति।